देहा विकड़ी कन्न की ब्यागिन है जो पोतनी शान सुने जो सुप्रिया संदी गाल रे गदहन वारा कन्न विकड़ा इश्क वारा कन्न धार जो हिता सद करे तो मुस्तफा जी जात जी जी चवई मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरों न मदह नामे सिंध में लिखियो महबूब जी जात बाबरकात ज़ाहिरी जिंदगी मुबारक मां बुरको मटाए गुंबद खदरा में आरामी थिया असांजो नबी हयातुन नबी आ चो चो असांजो नबी ॾाढे असांजो नबी हयातुन नबी आ हज़रत मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह लिखन था मंझंद जो टाइम हो हजरत अबू बकर सिद्दीक पांजे घर में सुतो पियो हजरत अमीरुल मोमिनीन हजरत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात घर मुबारक पांजे में बैठो आ ये दिल में ख्याल आज त उमर उठी सरकार त वनी गुंबद खजरा में आरामी थिया वञ अबू बकर सा के कहचरी कर मन के महबूब जो गालियों बुधाए हजरत बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो त या त हुज पिरन वट या कज पिरन जी पचार या हुज पिरन वट या कज पिरन जी पचार वो इनल बिन्ही खो धार शल कादर कहे न करे हजरत अमीरुल मोमिनीन हजरत उमर रज़ी अल्लाह ताला नो पांजे घरां उथियो आ सिधो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो जे दरवाजे ते आयो आ दरवाजो बंद पयो आ हजरत उमर सही दरवाजो खड़कायो दरवाजो खड़काए पी रहियो तो दरवाजो खुले इंतजार कया ॾिसंदा कॾहिं कॾहिं वरी अहिड़ा बि लॻंदा आहिनि अवां त ॿाराड़ीअ में आयो तव्हां हिते सॾ कंदा हूंदो ओ फलाणा हो आओ न बाबा असां बि ॿाराड़े जा पाण वटि सॾ थींदा हो ॻाल्हि कंदा आहिनि उस्ताद साईं रहमतुल्लाह लतीफ़ ॿुधाईंदो त कंहिं शख़्स जे ॿाहिरां ॻोठ जे घर जे सॾ कयो फलाणा बाहर निकलिया अंदर जो पोड़ो बैठो हो उहो दरो जवाब ॾिस बाबा कोई कोने छा चयुसि कोई कोने बाबा कोई कोने माई पुछस दादा तू जो बैठो अची मां त आया ही आया तहां त आयो आया ना हम कोन आयो आयो ना पर असां जे शहरन में वरी थींदो आ ढिलतीअ ते जो हथ रखंदा जेसे निकर न त खणंदसि ई कोन एड़ो भी न हुजे केड़ा हज़रत अबू बकर सिद्दीक बिला तशबीह तमसील जे दरवाजो खड़काए इंतजार कई तो दरवाजो खुले हाने तवज्जो करे गाल बदजो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नु जे दरवाजे ते हजरत अमीर उमर बीठो आ दरवाजो खड़काई बीठो तो दरवाजो खुले मुजा दोस्तों बींदे न आवाज बुधो तो हजरत अबू बकर सिद्दीक तो जे मा हाज़ल बुकाउ या रसूल अल्लाह मा हाज़ल बुकाउ या रसूल अल्लाह मा हाज़ल बुकाउ या रसूल अल्लाह हजरत अमीर उमर हैरान थी वियो आ त महबूब जी ज़ात तो गुंबद खदरा में आरामी आहन अबू बकर कैसा तो ॻाल्हाए पयो हजरत अबू बकर वरी निंड में पियो हो मंझंदि जो टाइम हो जंहिंमहिल हजरत अमीर उमर ये लफ्ज़ ॿुधा परेशान थी वियो वरी ज़ोरदार धकई हजरत अबू बकर सिद्दीक जागी पियो जागो तो दरवाजे ते आयो दरवाजो जो खोले निहारे तो अमीर उमर बीठो उमर खैर ता है हजरत अमीर उमर जो सही खैर आ मां घरा इरादो करे आयुस त तवां सां कचहरी कया दरवाजो आस्ते खड़काए में तंदरो तमां जो आवाज आयो त मा हाज़ल बुकाउ या रसूल अल्लाह मा हाज़ल बुकाउ या रसूल अल्लाह मा हाज़ल बुकाउ या रसूल अल्लाह ओ मुजा सुना अबू बकर मां परेशान थुस कैसा पे तमां ॻाल्हायो कंहिंखे पे ये लफ्ज़ चया तवां त महबूब सां मुखातिब हो हजरत अबू बकर जे अखियुनि में पानी अची वियो जे अदा उमर हाणे हाणे मां पंहिंजे घर सुतो पयो हुअसि ख्वाब लधुम त माशर जो मैदान कायम थी वियो आहे कहिड़ो मैदान माशर क़यामत जो ॾिहाड़ो नफ़्सा नफ़्सी जो आलम
नफ्सा नफ्सी जे आलम में मुंहिंजा दोस्त हर नबी बि चवंदो नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी। अरे उते उम्मती जे तोखे आवाज़ ॾियण वारो अनल्लाह वारो हूंदो त आमिना जो लाल मोहम्मद जंहिंजो तो शान जो ही जलसो मल्हायो आहे। हज़रत अबू बकर तो चवे माशर जो मैदान काए मामा हलंदो हलंदो आयो आहियां ॾिसां त 1.25 लख कुर्सियूं पयूं छा पयूं न 1.25 लख कुर्सियूं पयूं पुछा के में कुर्सियूं कंजियूं चयो त हे कुर्सियूं अल्लाह जे नबी ऐं रसूलनि जूं आहिनि। जी मां हुननि खे ॿुधायो त ॾियो ख़बर मुंहिंजो सुहिणो मोहम्मद काथे आहे। वाह वाह आशिक तो चढ़ रहे मदीने पर अचे कबर में रहे मदीने अचे कबर में इहो बि केॾो कमाल आहे। किथे बि मोमिन मरे भली पर पुछी सजण खान दाल आहे। हज़रत अबू बकर तो चए मां पुछा कई साईं काथे आ मूंखे पुछो तूं केरु आ जो मां मुस्तफ़ा जो गुलाम अबू बकर सिद्दीक़ आहियां। जी हा तुझे लाइ हुकुम आहे मुंहिंजे खादिम हा खुदा हा। हज़रत अबू बकर खे वठी अर्श अज़ीम जे हेठों आया। अब तवज्जो है हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने फरमांदा उमर मां जो जीअं जो वञा ॾिसां त अर्श अज़ीम जे हेठों मुंहिंजे हबीब जी ज़ात बीठा आहिनि। ख़ुदा जे हबीब जा हिकिड़ो हथ मुबारक अर्श जे कुंगरे में आ ऐं ॿियो हथ सां मुस्तफ़ा जी ज़ात दोज़ख जा दरवाज़ा बंदि कंदो थो वञे। छा दोज़ख जे दरवाज़नि खे मुस्तफ़ा बंदि थो कर हिकिड़ो हथ मुंहिंजे महबूब जो अर्श जे पाए में आहे। जी मां चयो त या रसूल अल्लाह छा था कयो पाण फरमांदा अबू बकर हिन हथ सां मां दोज़ख जा दरवाज़ा बंदि थो कयां इन जे करे न दोज़ख जो दरवाज़ो खुलियल हुजे न मुंहिंजो उम्मती जहन्नम में वेंदो हुजे। इहे लफ़्ज़ चवण खां बाद में मुंहिंजे हबीब जी ज़ात बाबरकात जे अखियुनि में ॻोढ़ा आया ऐं मुंहिंजा ॻोढ़ा हली रहिया हुआ। वो मां महबूब खे चयो त मां हाज़ल बुकाओ या रसूल अल्लाह मां हाज़ल बुकाओ या रसूल अल्लाह मां हाज़ल बुकाओ या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा रसूल है ॻोढ़ा छाजा छो था रो पिया। मूंखे फरमायो त अबू बकर पंहिंजे उम्मत जे लाइ दरवाज़ा दोज़ख जा बंदि कया अथनि त न मुंहिंजा उम्मती न दोज़ख खुलियल हुजे न मुंहिंजो उम्मती दोज़ख में वेंदो हुजे। ईअं अञा महबूब खां पुछुमि पे त तो दरवाज़े खे ज़ोरदार धक हयां त मुंहिंजी अखि खुली वई। जी साईं जी ॿुधायो अहिड़ो सखी महबूब मिलंदो बादशाह ॻाल्हायो त सही यार ॻाल्हायो मुसलमानो कहिड़ो अमल असांजो आहे कहिड़ो असांजा कम न कंहिंखे ख़बर आहे छा खाईंदा आहियूं छा पीअंदा आहियूं छा कमाईंदा आहियूं छा कंदा आहियूं छा बचनि ते ख़र्च कंदा आहियूं पैसा काथे ख़र्च कंदा आहियूं हलाल जा आहिनि अलाए हराम जा आहिनि अलाए हलाल रोज़ी खाऊं था अलाए हराम खाऊं था अलाए बचनि खे कहिड़ी रोज़ी खारायूं था आहे कंहिंखे गणती हाणे कोन ॻाल्हाईंदा। इहो कमु त तव्हां असांखे वणे ई कोन न नसीहत वारो कमु सुनीअ खे ॿुधाई ॼण कुकर ते बीह पइजो ख़ैर जो कंदो ई हेठि कंदो ॻाल्हायो अचो त तोखे ॿुधायां त अमीर उमर कीअं हलाल बचन खे खाराईंदो।